जेका तव्हांजी छिक छिक आहे न उन्ही में पुट नफ़रत वधंदी। छॾे ॾियो अकरम खे जेतिरा ॾींहं रहणु चाहे। चाचा तो कम जी ॻाल्हि कई आहे। इहा ॻाल्हि तुंहिंजे हिननि पुटनि खे केरु सम्झाए? कंहिंखे ॻाल्हि सम्झ में अचे या न अचे, पर मां सभु सम्झी वियो आहियां त तूं मौक़े जी ताड़ में आहीं। अदा केतिरा बि मौक़ा ताड़े पर मां हुन सां न वेंदसि। पोइ तूं छो परेशान पियो थिए? अदा नाज़िश अहिड़ी ग़लती कोन कंदी, तूं उन जे लाइ कोई बि अहिड़ो ख़ौफ़ न कर। बाबा अकरम हिते जेतिरा ॾींहं रहंदो न पंहिंजी भेण जा असांजे ख़िलाफ़ कन भरींदो। अदा मुंहिंजा केतिरा बि कन भरे पर मां हुन सां कॾहिं बि न वेंदसि। मूंखे त इन ॻाल्हि जो अफ़सोस आहे जो मल्हार खे पंहिंजी ज़ाल मथां बि एतबार न आहे। मूंखे नाज़िश जे मथां पूरो यकीन आहे। पोइ बसि ॻाल्हि ई ख़तमु। भले हिते रही पो, पर जंहिं ॾींहुं मूंखे ख़बर पई न त भाॼाई जा तूं असांजे ख़िलाफ़ कन थो भरी, उन ॾींहुं मां तोखे हितां तड़े कढंदसि। जॾहिं तोखे इहा ख़बर पए न पोइ भली मूंखे तूं तड़े कढजांइ। परवीन जी चवईं। असीं जीअं घरां ॿाहिरि निकिरूं न त तूं अकरम मथां नज़र रखजांइ त जीअं ही पंहिंजी भेण खे असांजे ख़िलाफ़ वरगलाए न। मां कॾहिं बि हिननि खे अकेले वेही कचहरी करण न ॾींदमि। मुराद हाणे जड़नि चटनि खे छॾ, ॿाहिरनि जी शादी जो सोच। हिननि जी उमिरि हाणे चढ़ंदी थी वञे। भाॼाई तो त असांजे दिलि जी ॻाल्हि कई आहे, पर अदा खे केरु सम्झाए? अदा हाणे असांजे शादीअ जे बारे में सोच त असां लाइ किथां रिश्ता वठंदे। अली खान तुंहिंजी त शादी थियल आहे न, बाक़ी पीरल जी शादी जो सोचां थो। अदा मुंहिंजी शादीअ खे तव्हां शादी नथा चई सघो। अदा पहिरियों मूंखे इहो ॿुधायो त शादीअ खां पोइ मुंहिंजी ज़ाल मुंहिंजे घर में घणा ॾींहं रही, हाणे उहा अचे अलाए न। उनखे ज़रूरु वापसि घर आणींदासीं, छो त हूअ हिन घर जी इज़त आणे। अदा जेकॾहिं सुभाणे ककर चवे थो हू असांजी भेण खे तलाक ॾिए ऐं असां हुनजी भेण खे तलाक ॾियूं त पोइ तुंहिंजो फ़ैसिलो कहिड़ो हूंदो? मुराद इहो घर कोन हलंदो, तोखे अली ख़ान जी ॿी शादी जो सोचणो पवंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न मरियम, त पोइ हिन लाइ रिश्ता ॾिसां थो। अदा रिश्ता असां ॾिसी छॾिया आहिनि, तूं रुगो उन्हनि जी घुर कर। छा तव्हां पहिरियां ई पंहिंजो कमु ठाहे छॾियो आहे? अदा कमदार मोलूअ खां हुनजी भेण जो रिश्तो तव्हां मूं लाइ घुरो। इहो रिश्तो कोन मिलंदो। भला अदा मिठू ऐं ख़ुदनि वारनि खां मूं लाइ रिश्तो घुरो। हा थी सघे थो त इहो रिश्तो मिली पवे। पक सां मिलंदो अदा, तव्हां थोरो रुगो उन्हनि मथां ज़ोर वधायो। चओ त छोकिरनि सां वञी मां ॻाल्हायां। न भाॼाई तुंहिंजी हू हिकु बि न ॿुधंदा। जेकॾहिं अदा हुननि खां सॻो घुरंदो न त हू कंदो कोन कढाईंदा। अॼु राति उतां किथे छोकिरनि खे घुराईंदुसि, पहिरियों ॾिसां त हू चवनि छा था। सुबेदार साहब जी मां इस्तेमालु वठी मूंखे लॻे थो त हू छोकिरी खां इनकार कंदा। जीअं हुननि इनकार कयो त मां तव्हांखे फ़ोन कंदुसि ऐं तव्हां पूरी तयारीअ सां अचो। छापो हणी छोकिरी खणी अचिजो बग़ैर केस दाख़िल जे ऐं वारंट जे। जेकॾहिं मूं एॾो वॾो क़दम खयो मुंहिंजे लाइ को मसइलो पैदा त न थींदो? केरु तव्हां लाइ मसइलो पैदा कंदो? DSP SSP सभु त मुंहिंजा दोस्त आहिनि। हिन मसइले खे मां ईअं दॿाए छॾींदुसि ॼण कुझु थियो ई न हो। ठीकु आहे शाहनवाज़ खान, मां तयारु रहंदुसि ऐं अव्हां जी फ़ोन जो इंतज़ारु हूंदो। पर हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां सूबेदार साहिबु, त छोकिरी असांजे तरफ़ अचण लाइ तयारु न आहे। इन करे हुनखे उतां ज़बरदस्ती कढणो पवंदो ऐं केले अची मुआरी उहो ताक़त छॾिणो आहे। ईअं ई कबो शाहनवाज़ खान, पर मां सोचां थो छा धुरियूं छोकिरी खे अव्हां जे हवाले करण लाइ तयारु न आहिनि छा? मुंहिंजी कोशिशि हूंदी त इहो मसइलो इज़त सां हल थी वञे, पर मूंखे लॻे थो मता धुरनि जा पर निकिरी अचनि ऐं जो हू मुंहिंजी ताक़त क़बूल करण खां इनकार कनि था, पोइ हुननि खे पंहिंजो वज़न त ॾेखारिणो पवंदो न। वीर शाहनवाज़ खान तव्हांजो वज़न ॾेखारींदुसि ऐं अहिड़ो वज़न ॾेखारींदुसि जो हू पूरी ज़िंदगी तव्हांजे
क़त्लनि में किरियल रहंदा। हुननि सां अहिड़ो ई कमु करिणो आहे सूबेदार साहिबु, तयारी करे छॾियो। सोट जेकॾहिं मीर शाहनवाज़ ख़ान अॼु राति अदीअ खे वापसि नथो कराए त सुभाणे मां उन्हनि जे घर में गिरी पवंदुसि। इन कम में तूं मुंहिंजो साथ ॾे या न ॾे, पर मां उन्हनि जे घर में गिरी उन्हनि जा लाश विछाए ईंदुसि। सौट न तोखे अकेलो छॾियो आहे ऐं न वरी तोखे अकेलो छॾींदासीं, पर सौट पंहिंजो क़दम सोचे सम्झी रखिणो आहे, जीअं उन जो नुक़सानु न असांखे थिए न वरी उन्हनि खे। सोट घर जी इज़त जो सुवालु आहे, पोइ नफ़े ऐं नुक़सान जो छाजे लाइ सोचूं? सौट ॾिस, कूंज सिर्फ़ु तुंहिंजे घर जी इज़त न, पर असांजी बि इज़त आहे। सौट अॼु राति ताईं मीर शाहनवाज़ ख़ान खे ॾिसूं था, जेकॾहिं उन खां ॻाल्हि ॻरी थी वई न त पोइ रुस्तम वारनि जा ॾंद खटा करण लाइ असां तोसां हलंदासीं। सुकून सां विहण उन्हनि खे बि कोन ॾींदासीं। असांजी डर जे करे जेकॾहिं अदीअ खे मुराद वारा वठी विया त पोइ अदीअ खे असां कीअं वठी ईंदासीं? उन करे चवां थो त घणी सुस्ती करणु न खपे। अॼोको ॾींहुं ऐं राति जी मोहलत मीर शाहनवाज़ ख़ान खे ॾिनी आहे। सुभाणे पहिरियां हली शाहनवाज़ ख़ान सां मिलंदासीं, पर जेकॾहिं छोकिरी असांखे वापसि करे थो त ठीकु आहे, न त उतां ॿाहिरां हली करे इन्हनि रुस्तम वारनि जे घरनि में तोज़क जी बाह ॿारींदासीं। काज़न चइनि पासनि न ज़ोर पइजी वियो आहे, छोकिरी खे हाणे तव्हां कढणो पवंदो। जाती जी मजाल आहे जेको असांजे घर में गिड़ंदो, जेको बि घर में गिड़ियो उनखे कादन जो कर ॾिसणो पवंदो। खणी जो मुराद ऐं राज़नि वारा घर में कोन घिड़ंदा। जेकॾहिं मीर शाहनवाज़ ख़ान जी असां छोकिरी खे हवाले न कयो, ऐं हा उहो पुलिस जो छापो बि हणाए सघे थो, सम्झी थो न? मीर शाहनवाज़ ख़ान हुननि खां वधीक ज़ालिम आहे, इन जे करे चवांव थी त मूंखे हितां वञणु ॾियो। बाबा धुरनि खे ख़बर पइजी वई आहे त तूं असां वटि आहीं। जेकॾहिं तोखे असां वञण जी वाट ॾिनी न त उहो असांजे लाइ वॾो मसइलो खड़ो कंदा। पोइ ईअं कयो त मूंखे मुराद वारनि जे हवाले करे छॾियो। घटि में घटि इहो आहे त उते मां ज़िंदा त रहंदसि। तोखे काॾे बि वञण जी ज़रूरत न आहे, असां तोखे कंहिंजे हवाले कोन कंदासीं। पंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी दम ताईं तोसां साथ ॾींदासीं। आख़िर तव्हां मुंहिंजे लाइ केतिरो विड़ंदव? पंहिंजे आख़िरी पसाव ताईं विड़ंदासीं। मां तव्हांजी छा लॻां जो तव्हां मुंहिंजे लाइ जान जी बाज़ी लॻाए छॾींदव? बाबा लाज़मी न आहे त तुंहिंजो ऐं असांजो रत जो को रिश्तो हुजे। तूं मज़लूम औरत आहीं ऐं तुंहिंजी मदद करणु असांजो फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं असां ॾुखे वक़्त में नियाणी जी मदद न करे सघूं त पोइ असां इंसान सॼाइण जे लाइक़ ई। हैदर, ये मसां तव्हांखे छोकिरनि जी वध खां वधि पारत आहे। उन्हनि सां कॾहिं तेज़ थी न ॻाल्हाइजो। जीअं हर कारकुन सां मंसूर बाबा प्यार ऐं मोहबत सां पेश ईंदो हो, तव्हांखे बि उन जे नक्श कदम ते हलणो आहे। अमा साहिब, मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे का बि शिकायत न मिलंदी। हमेशह बाबा मंसूर जे मंशूर खे अॻिते वधाईंदा रहंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त केर बि दरवाज़े ते लड़ी अचे, पंहिंजी दाह या फ़रियाद खणी अचे त उनखे दरवाज़े तां वापसि न कजो। उन्हनि खे ईअं न चइजो त मंसूर बाबा हाणे हिते न आहे, उन्हनि जा कम न थींदा। पर उन्हनि जा मसइला हाणे तव्हांखे ऐं असांखे गॾिजी करे हल करणा आहे। जीअं मां साईं जेको बि मसइलो खणी ईंदो उनजो मसइलो ज़रूरु हल कयो वेंदो। हितां केर बि नाउमीद थी न वेंदो। हिन दर सां हज़ारे मज़लूमनि जूं उमीदूं जुड़ियल आहिनि। हा हैदर, को बि माण्हू ईअं महसूसु न करे त मंसूर खां पोइ हीउ दर उन्हनि लाइ बंदि थी वियो आहे। जेसीं असां मंसूर बाबा खे आज़ादु नथा कराए अचूं, तेसीं असां आम मज़लूम माण्हूअ जी मदद कंदा रहंदासीं। त पोइ अमा साईं रज़न वारनि सां कॾहिं मिलणु हलूं? जीअं रज़न वारा पंहिंजी छोकिरीअ जो मसइलो हल कनि था, तव्हां मूंखे ॿुधाइजो, पोइ उन्हनि ॾांहुं हलंदासीं। अमा साईं इहो मसइलो हल थियण वारो ई न आहे। ॿ ॾींहं सब्र कयो था, पोइ वरी उन्हनि सां मिलूं था। ये मां साईं जेको तव्हांजो हुकुम। सोडल, अॼुकल्ह तव्हां छा करण वारा आहियो? असां छा कयूं था छा नथा कयूं, तुंहिंजो कहिड़ो कमु? न न, मां त ईअं ई पुछां पियो। मूं ख़बर ॿुधी आहे त राज़न वारनि खे छोकिरी जी ख़बर पइजी वई आहे ऐं हू हुनखे मोटाइण जे चकर में आहिनि। हिननि जे हूंदे राज़न वारा हिन कम में कामयाबु थोरे थींदा। अदा मां बि सोडल खां इहा ई ॻाल्हि त पुछां पियो त हीअ छोकिरी खे मोटाइण में कहिड़ो क़दम खणंदा। इहा जांच तूं सोट मुराद खां करे सघीं था, छो त मां इन कम में हथु कोन विझंदुसि।
हा बाक़ी मां हिकु ॿियो कमु करण वारो आहियां। ॿियो कमु उहो वरी कहिड़ो? मां सोट गुलपरी खे उतां कढण थो चाहियां। बेटो तूं हुन ॻोठ में भाॼी खपाईंदो आहे, जेकॾहिं तूं मुंहिंजो हुते नियापो पहुचाईंदे ऐं मुंहिंजी मदद कंदे त सोट गुलपरी खे उतां कढण में सहूलियत थी पवंदी। सोडल अदा जो कम भी इहो आहे, जेकॾहिं तूं मूंखे 2-3 हज़ार ॾींदे न, छो न नियापो पहुचाईंदो? हा तूं मूंखे 5,000 रुपए ॾे, नियापो बि ॾे, पहुचाइण में कहिड़ी देरि लॻंदी? इहो को ॾुखियो कमु थोरो ई आहे। बेटो तूं छा गुलपरी खे कॾहिं घरां ॿाहिरि ॾिठो आहे? कॾहिं कॾहिं भाॼी जो होको ॾींदो आहियां त दर ते निकिरी ईंदी आहे। ठीकु आहे, तोखे 5,000 बि ॾींदुसि ऐं मोबाइल बि ॾींदुसि। उहा मोबाइल तोखे सोट गुलपरी खे ॾियणी आहे। मां सुबुह जो ई वेंदुसि, तूं पैसा ऐं मोबाइल मूंखे ॾेई छॾिजां, तुंहिंजो कमु थी वेंदो। हूं बि जेको मिठो खाईंदो उहो बुख थोरो ई मरंदो। अदा पीरल ॾाढी अचण में देरि कई आहे। अली खान, पीरल जी नज़र हूंदी शाहनवाज़ खान ते। जीअं शाहनवाज़ ॻोठ छॾे ऐं रुस्तम वारनि ॾांहुं वेंदो न, त पीरल अची असांखे ॿुधाईंदो। कहिड़ी ख़बर आंदी अथई? अदा इहो कमीनो मीर शाहनवाज़ खान रुस्तम जे ॻोठ वञे पियो। अदा हाणे इहा पक थी वई त छोकिरी रुस्तम खान वारनि वटि आहे। जेकॾहिं कूंज मीर शाहनवाज़ जे हवाले कयनि, रुस्तम वारनि असां सां इहो कूड़ आहियूं त छोकिरी उन्हनि वटि न आहे। पर जेकॾहिं हाणे छोकिरीअ खे शाहनवाज़ खान जे हवाले था कनि त पोइ असांजो पाउ पलांद उन्हनि सां हूंदो। उन्हनि खां त पाव पलांद वठंदासीं, पर पोइ छोकिरी कॾहिं बि वापसि न आणे सघंदासीं। अदा कूंज खे हाणे हर हाल में वापसि आणणो पवंदो। जेकॾहिं कूंज असांजे हथनि मां निकिरी वई त पोइ गुलपरी असांखे कॾहिं बि कोन मिलंदी। मूं ख़बर ॿुधी आहे त इहा अली खान वारी ज़ाल छोकिरी कूंज घरां निकिरी वई हुई। हिन वक़्तु हू जिते रहियल आहे न, उन जी ख़बर मुराद वारनि खे पइजी वई आहे। मुराद हर ॼाण रखे थो, इहा ख़बर हुनखे कीअं न पई हूंदी? जेकॾहिं मुराद खे ख़बर पई आहे त अनजान सोडल बि कोन हूंदो। इहो ई त ख़ौफ़ आहे त सोढल वञी विच में ज़रूरु टंग अड़ाईंदो, ऐं जेकॾहिं कुझु थियो न त मुराद होश विञाए हिते अची पहुचंदो। हिन वक़्तु सोढल जो पूरो ज़ोर आहे गुलपरी खे वापसि आणण जे लाइ, छो त गुलपरी सोढल जे करे अज़ाब में आहे। सोढल इहो ई चाहे थो त हू आज़ादु थी अचे ऐं इहा गिला बि ख़तमु थी वञे। रहज़न वारा वॾा ज़ालिम आहिनि। गुलपरीअ खे उन्हनि खां आज़ादु कराइण को सवलो कमु नाहे। थी सघे थो त भलाई थी पए। जीअं सोढल अली खान खे आज़ादु कराए आयो हो, ईअं हू गुलपरी खे बि आज़ादु कराए वठे। जेकॾहिं छोकिरी न आज़ादु थी घर पहुचे थी त पोइ मुराद वारनि जी असांजे मथां का बि मयार न रहंदी। सोडल जो वॾो शौक़ु आहे त गुलपरीअ खे ककर खां तलाक ॾियाराए पाण शादी करेसि। हाओ हनीफ़ा, नंढड़े लाइ गुलपरी सोढल जे नाले थियल हुई। उनखे छॾण लाइ सोढल जी दिलि ई नथी चए। अली खान, तूं घर हल, पीरल ऐं मां रुस्तम सां मिली था अचूं। अदा मां बि तव्हां सां गॾु हलंदुसि। अली खान, सम्झण जी कर, मां झेड़े लाइ कोन थो वञा। इन शाहनवाज़ खे उतां तरण थो वञा। जीअं उते हू मूंखे ॾिसंदो न त पंहिंजा पेर ड्राहींदो। जे मां न वयुसि त हू उते देरो ॼमाए वेही रहंदो ऐं हिन छोकिरीअ खे उतां वापसि वठी वञण खां सवाइ कॾहिं बि कोन मुड़ंदो। अदा असां बि जल्द मोटण जी कंदासीं। जेकॾहिं असां देरि कयूं न त पोइ तव्हां भले पोयां अचिजो। फ़िलहाल तोखे हलण जी ज़रूरत कान्हे, तूं हली उतां किथे वेह। जे ज़रूरत पई न त मां तोखे फ़ोन करे घुराए वठंदुसि। अदा तव्हां हलो, मां तव्हांजे पोयां गाॾीअ ते अचां थो। फ़िलहाल तूं उतां किथे हल। अचु पीरल। जेकॾहिं असां हली मीर शाहनवाज़ खान जी औताक ते नथा वियूं तेसि ताईं उहो असांजो कॾहिं बि कमु कोन कंदो। मीर शाहनवाज़ खान मंसूर खान खे हथीको कराए पंहिंजे अधु मथे जो सूर ख़तमु कयो
अञा मुराद वारा अधु मथे जो सूर अञा उन्हीं जो वधाईंदा। इहा शाहनवाज़ ख़ान जी मजबूरी आहे, न त हू असांखे नज़रअंदाज़ कोन कंदो। अदा तव्हां छा था सम्झो त शाहनवाज़ ख़ान सौट कुंज खे वापसि करण लाइ पूरो ज़ोर लाहींदो? मूंखे रुपए जो रुपयो पक आहे। जेकॾहिं हिननि रुस्तम वारनि शाहनवाज़ ख़ान जी इज़त न कई त पोइ उन्हनि जे घरनि में पुलिस घिराए करे बि छोकिरी असांखे वापसि कराए ॾींदो। जेकॾहिं हीअं करे थो न सोट त मां मीर शाहनवाज़ ख़ान खे गुलनि जा हार पाराईंदुसि। अॼोको ॾींहुं सबुरु कर सौट, बाक़ी सुभाणे ख़बर पइजी वेंदी। जेकॾहिं मीर शाहनवाज़ ख़ान नाकाम वञे थो त पोइ रुस्तम वारनि खे ॾंडो असां ॾींदासीं, असां। मां कव्हां जा के बि बहाना न ॿुधंदुसि। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त छोकिरी मुंहिंजे हवाले कयो था या न। मीर शाहनवाज़ ख़ान असां छोकिरी खे पनाह ॾिनी आहे ऐं ज़बरदस्ती अव्हां जे हवाले कयूं, छा इहा हुन छोकिरी सां नाइंसाफ़ी न थींदी? पराई छोकिरीअ जे करे तव्हां पंहिंजी मुसीबत खे दावत छो पिया ॾियो? उनखे पनाह ॾियण जो वाइदो कयो आहे। हाणे बुज़दिल थी मौत जे ख़ौफ़ मां छोकिरी ज़ालिमनि जे हवाले कयूं। हू ज़ालिम आहिनि, दरंदा आहिनि, केर बि आहिनि, पर छोकिरीअ जा वारस आहिनि ऐं हिकु गैर छोकिरीअ खे रहाइण ग़लति अमल आहे। जे तव्हां ॻाल्हियुनि ज़रिए छोकिरी मुंहिंजे हवाले नथा कयो त सुभाणे रज़न वारा पुलिस चाढ़ींदव। छोकिरी त इहो चाहे थी त मूंखे कोर्ट में पेश कयो वञे। जेकॾहिं छोकिरी रेज़न वारनि ॾे हली वई त मारिजी ईंदी, इहो ज़िम्मो केरु खणंदो? इहो ज़िम्मो मां पाण थो खणा। मीर शाहनवाज़ ख़ान असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियो, असां छोकिरी खे राज़ी करे वठंदासीं। त पोइ ठीकु आहे, हाणे सिर्फ़ु मां तव्हांखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो, 3 ॾींहं न थियणु घुरिजे। अदा हू 2 ॾींहंनि खां वरी मोटी ईंदो। 2 ॾींहं वॾा आहिनि कादर न, तेसीं ताईं असां कंहिं छोकिरी खे ॿी जाइ ते शिफ्ट करे छॾींदासीं। अदा हाणे तो छा सोचियो आहे थोरी जे बारे में? कादर न छोकिरी खे अॼु राति या सुभाणे सवेर जो खणी करे पंहिंजे मामनि वटि पहुचाएसि। मामनि वटि छो अदा? किथे महफ़ूज़ हूंदी? असां मुराद ऐं राज़न वारे खे घर में अचणु कोन ॾींदासीं, पर जेकॾहिं पुलिस खे वठी आया ऐं उन्हनि असांजे घर ते छापो हणायो त पोइ उनखे केरु मोड़ींदो? तूं सही थो चवे सौट, अॼु राति ई छोकिरी खे हितां कढी था हलूं। ॾींहं जो ॻोठ 12 मुराद वारा लामारा ॾींदा वठनि था। ठीकु आहे अदा, जेकॾहिं तव्हांजी इहा ई सलाह आहे, अॼु राति ई मां कुंज खे छॾे थो अचां। छोकिरी महफ़ूज़ हथनि में हली वञे पोइ हुनखे मोह ॾियणु सवलो आहे, सम्झी थो न? जी हा। मां मूं तुंहिंजे कम जो रेस सां ॻाल्हाए छॾियो आहे। हाणे तूं हीअं कर, जो सुबुह जो ॿुहारो खणी उतां अॻिते पहुच। ॿुहारो खणी? हा हा, ॿुहारो खणी। कमु कहिड़ो आहे अदा? उतां अॻिते ॿुहारो ॾियणो। न न, मां इहो कमु कोन कंदुसि। न, बाक़ी मां तोखे उते फीणी कुर्सी वठी थो ॾियां, उते वेही लिख पर जो कमु कजांइ। ॿियो त भई ख़ैरु आहे न। अदा इहो कमु बि कोन कंदो। तूं सची थी चई भेण, ये भागे हराम जा टुकर खाई थी चाहनि न। अदा हर वक़्तु इन टुकरनि जा ताना मूंखे न हण, चवी त घर में मानी मां कोन खाईंदुसि। चवण लाइ त मूं तोखे 10 चकर सम्झायो आहे, बाक़ी तोखे बंदूक हणी सम्झायां, इहा त ॿी ॻाल्हि आहे। अदा तूं बि पैसा कबर में कोन खणी वेंदे। ठीकु आहे, तूं हिनखे दिलि ते वेही खाराए। सुभाणे तुंहिंजी शादी थिए न, पोइ मूंखे तूं न चइजांइ त वॾे भाउ ॾाज मूंखे न ॾिनो। अदा जेकॾहिं तूं मुंहिंजे ॾाज जे लाइ पैसा गॾु थो करी न, हाणे हिनखे हराम जो हिकिड़ो टुकुर बि खाइण कोन ॾींदसि। मुंहिंजी मानी बंदि न कयो, जॾहिं तुंहिंजी शादी थींदी न त मां तोखे ज़रूरु ॾाज वठी ॾींदुसि। अरे पंहिंजो पेट कोन थो सघे, वरी अती लाइ ॾाढो वठंदो। तव्हां मूंसां कूड़ आहियो त छोकिरी मूं वटि कोन्हे, ॿुधा वरी छोकिरीअ जो शाहनवाज़ ख़ान खे आसरो ॾेई वेठा हो। जॾहिं छोकिरी असां वटि आहे ई न त पोइ असां कंहिंखे आसरो ॾींदासीं? जेकॾहिं हुनखे आसरो न आहे त हू कल्ह खां वठी तव्हां तरफ़ पंध छो थो करे? जीअं तव्हां हिते कंहिं कूड़ ते पहुता आहियो, ईअं ई शाहनवाज़ बि हिते पंध कंदो रहे थो। कद न, जेकॾहिं छोकिरी तव्हां वटि कोन्हे त पोइ तव्हां ते का बि मयार न आहे, पर छोकिरी तव्हां वटां निकिती ऐं हुनखे तव्हां जेकॾहिं कंहिं ॿिए जे हवाले कयो न
त पोइ असांजा ॾोही तव्हां हूंदो तव्हां ऐं हुनजो पाप पलांद गाए वॼाए तव्हां खां वठंदुसि। जॾहिं बि ईअं थिए न पोइ पाप पलांद वठण लाइ हलिया अचिजो। हींअर त मां वञा थो, पर रुस्तम मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं छोकिरी तव्हां वटां निकिती त सम चकीअ में भराईंदोसीं। अच पीरल दा हीअ अची हिते असांजो ताक़ते धमकी ॾेई हलो थो वञे, तूं ख़ामोश बीठो आहीं। तूं होश न वञी आहे, असां हुननि जा ॾोही आहियूं। हिकिड़ो दफ़ो छोकिरी हितां कढी करे महफ़ूज़ हथनि में पहुचायूं, पोइ हुननि सां छिक के ॻाल्हाईंदासीं। हेलो, हुकम कर मीर शाहनवाज़ खान। सूबेदार साहब रुस्तम वारा नमूनो था कनि, तव्हां पंहिंजी कार्रवाई शुरू करे ॾियो। शाहनवाज़ खान, इहा कार्रवाई राति कंदासीं। सूबेदार साहब राति थियण जो इंतज़ारु न कर, मूंखे ख़ौफ़ आहे त उहो छोकिरीअ खे घरां के ॿिए पासे कढी न छॾनि। जेको तव्हांजो हुकुम हुजे शाहनवाज़ खान। छोकिरी उन्हनि जे घर में आहे, छापो ओचित वठिजो, उन्हनि खे चवण जी मोहलत बि न ॾिजो। मीर शाहनवाज़ खान, उते गिरफ़्तारियूं करणियूं आहिनि या न? छोकिरी हथ अची वञे त बसि, पोइ कंहिंखे बि गिरफ़्तार न कजो। जे छोकिरी हथ न अचे त पोइ हिन रुस्तम ऐं उन जेके तरड़े भाउ खे वठी अची लाकअप कयोसि। ठीकु आहे मीर शाहनवाज़ खान, मां सम्झी वियुसि। मां छापो हणा थो वञे। बाबा साईं, तव्हां त उन्हनि खे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾेई आया आहियो। इहो उन्हनि खे मूं मथे ते हथु फेरायो, जे छोकिरी ख़राब कढी त वञनि। हाणे छोकिरी घर हूंदी त सूबेदार कमु करे ॾेखारींदो न। काश अदा विठू अगर वडे रोज या न तो नौकर चाकरनि जी खिदमत करना। अदी जेकरे तोखे इहा दुआ घुरणी हुई न त मुंहिंजे लाइ घुरी आहे। तव्हांजी भेण वज़ीरा लख खणी दुआऊं घुरे, पर तव्हां ॿई पिनंदव। असां केतिरा बि छो न पिनऊं, पर पंहिंजे दर ते आहियूं। तो वांगे ॿियनि जे दरनि ते धिका कोन था कयूं। खणी जो मां ॿियनि जे दरनि ते धिका थो खावां, पर मुंहिंजे घर में लखें रुपया पिया आहिनि, लखें रुपया। सम्झी न मिठू? निभागा या लखनि जी ॻाल्हि न कर, खल लाए छॾी तो साईं। मूं मथां छितो न थी, इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। अदा सच में ज़िम्मेवार लाख त पयल त न आहिनि। इने सुञे वटि किथां आया? इहो हरू भरू तव्हांखे बताल पियो करे। इहा ॻाल्हि तव्हांखे समझ में ईंदी न। जॾहिं रज़न वारनि जी मूं मथां कावड़ झकी थींदी न, त पोइ उहे लख खणी वञी उन्हनि खे ॾेखारींदुसि, पोइ उन्हनि जो अंदरि सड़ंदो अंदरि। ॿुधी नथो अथनि? वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो तव्हां? सभु ठीकु आहियो? अमा साईं, बाबा मंसूर खां अलावा असां कीअं हूंदासीं? अमा साईं, सच पुछी त बाबा मंसूर खां सवाइ ही ॻोठ खाइण अचे थो। अमा साईं, मां त चवां थो त सुबुह रज़न वारनि तरफ़ निकिरी हलूं। तव्हां हिकु चकर उन्हनि सां कुर्ब सां ॻाल्हाए ॾिसो त हू केस तां हथु खणी वञनि। जेकॾहिं नथा मञनि न त अमा साईं, पोइ तव्हां असांखे इजाज़त ॾियो। इन्हनि ज़ालिमनि खे असांखे झुकाइण ईंदो आहे। हैदर, असां हितां जा ज़ुल्म ख़तमु था कराइणु चाहियूं। जेकॾहिं असां बि ज़ुल्म करणु शुरू कयो त पोइ हीअ तहरीक कीअं हलंदी? अम्मा साईं, हू ज़ालिम आहिनि, हू कुर्ब जी ॿोली न आहिनि सम्झंदा। अम्मा साईं, ज़ालिम सां ज़ालिम थियणो पवंदो आहे। न, असां ज़ालिम खे बि सिधे रस्ते ते अचण जी दावत ॾींदासीं। त पोइ कोशिशि करे ॾिसो अमा साईं, इहे रज़न जहिड़ा माण्हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हथियार जी ज़बान सम्झंदा आहिनि। जॾहिं पावर ऐं ताक़त ॾेखारण जो वक़्तु आयो त पोइ उन्हनि खे मां ॿुधाईंदसि असां केरु आहे। तूं तयारी कर मुंहिंजी भेण, तोखे कंहिं महफ़ूज़ जाइ ते छॾे ईंदासीं। जे हितां तव्हां मूंखे कंहिं ॿी जाइ ते छॾियो था त पोइ मूंखे मंसूर खान वटि छॾे अचो। मंसूर खान गिरफ़्तार थियल आहे ऐं हू पंहिंजे परेशाननि में आहिनि। अदो कादन सही थो चए। मंसूर खान जी मां राज़न वारनि ॾे 2-3 चकर ॾेई चुकी आहे ऐं हू ठाल आहे, भॼंदी रहे थी पई। जेकॾहिं तव्हां हुते वियो त मंसूर खान जी मां राज़न वारनि जे हवाले करे छॾींदी तव्हांखे, ऐं राज़न वारा केस तां हथु खणी वेंदा। पोइ तूं छा कंदी? मूंखे नथो लॻे त अम्मा साईं मूंसां एॾो वॾो दोलाप कंदी। हू पंहिंजे पुट खे छॾाइण लाइ कुझु बि करे सघे थी।
तोखे मामा वारनि वटि छॾे ईंदासीं ऐं तूं उते महफ़ूज़ रहंदी। जेकॾहिं तव्हांखे ईअं ई मुनासिबु लॻे थो त पोइ ईअं ई सही आहे। उते तुंहिंजे वार खे बि तो न ईंदो। तुंहिंजी हिफ़ाज़त जो ज़िम्मो असां खयो आहे ऐं तुंहिंजी हमेशह हिफ़ाज़त कंदा रहंदासीं। तव्हां कोशिशि कयो पिया, तव्हांजी महिरबानी। बाक़ी जेको मुंहिंजे क़िस्मत में लिखियलु हूंदो उहो ई थींदो। सोप सीरियल दोलाब हाणे तमामु एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।